काज़ी अहमद इंतिज़ामिया जी नाअहली सबबि 50 सालनि खां नाज़ महल पिड़ी वारो रोड ठही न सघियो। हिन रोड सां करोड़े रुपयनि जो कारोबार थींदो आहे। शौकत कॉलोनी जो मुख्य रोड पिणु आहे। एमपीए एमएनए समेत खोड़ सारनि चूंडियल नुमाइंदनि पेपर वर्क में रोड मंज़ूर कराया पर रोड न ठही सघिया। हलिया बरसात रोड सां अहिड़ो हशर आहे जो रोड तां केरु गुज़री बि नथो सघे। ही रोड 1974 में अलहाज रईस अली नवाज़ खान उनड़ ठहिरायो। उन खां पोइ रोड नाहे ठही सघियो। हिन रोड सां उनड़ मोहल्ला शौकत कॉलोनी जतोई मोहल्ला शौकत कॉलोनी ख़ासि खेली मोहल्ला शौकत कॉलोनी भील मोहल्ला शौकत कॉलोनी जा रहवासी रहनि था। जॾहिं त हर इलेक्शन में पीपी जा अॻवान हितां वॾी लीड सां पोलिंग खटींदा आहिनि। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हर दफ़े वाइदो कंदे अॻवान विसारे वेहनि था त बुनियादी हक़ ॾियणु उन्हनि जो फ़र्ज़ु आहे। इलेक्शन वारे वक़्तु सिहत तालीम रोज़गार ॾियण जा वाइदा कंदड़ हिकु रस्तो ठहिराए नथा ॾेई सघनि। असां बिलावल भुट्टो ज़रदारी सदर आसिफ अली ज़रदारी अदी फरियाल टालपुर हाजी अली हसन ज़रदारी खां अपील था कयूं त नाज़ महल खां पिड़ी वारो रोड लाखाट रोड ताईं ठहिराए ॾिनो वञे। पारां शौकत कॉलोनी जी अवाम